केॾा हाणे त ॿिलीअ जो बलूंगड़ो ॾिसां एॾो बलूंगड़ो किथे लिखियल आहे ॿिलीअ जो बलूंगड़ो तोखे बि ख़बर कान्हे न त ॿिलीअ जो बलूंगड़ो किथे लिखियल आहे मनी न थे खंडी के तोड़ लगी वियो न ए हड्डी के तरो कोने लगा पूरी हड्डी सड़ी वई आ चङो हाणे ठहियो सड़ी वई तो सड़ी वई तूं लिख अॻिते अॼो के सबक में भत जो ॿियो क़िस्म बि शामिल करे छॾ केड़ो लिख लिखो सड़ियल भत अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम फरमायो यो कम तो मूं सॼी ॼमार कॾहिं न कयो आहे मुंहिंजो मतिलबु आहे फरमाइण जो कमु आया अव्हां आयो या इहो कमु अव्हां कॾहिं न कयो आहे हा इहो ॾोह मूं बराबरि कयो आहे पर मां फरार न थियो आहियां हाज़िर आहियां अव्हां जे साम्हूं इहो बि नथा पुछो त केरु आहियां छो आयो आहियां जी ॿुधायो केरु आहियो छो आया आहियो आउं केरु आहियां अभी नथी ॼाणो पर अभी केरु आहियो आउं ॼाणां थो आशी नालो आहे तव्हांजो ओह आउं बि सुञाणा थी अव्हांखे सुञाणो थियो जी अभी सीआईडी जा माण्हू आहियो न जवाब सही न आहे पर तॾहिं सही आहे गलत बिल्कुल गलत अभी अमजद अली खान आयो न असिस्टेंट सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस चलो तो अभी सीआईडी में आयो बहरहाल अव्हां जी इंफॉर्मेशन गलत न है आउं अमजद अली आहियां माफ कजो अचो अचो अमजद साहब अभी तक घर जा माण्हू आहिनि थैंक यू सर माफ कजो जो मूं तव्हांखे एतिरी देर ते बिहारियो एक्चुअली मां तव्हांखे देर सां सुञातो तंहिं करे अभी जल्द सुञाणो हा त पोइ शायदि आउं अव्हांखे देर सां सुञाणे सघां हा छा मतलब मतलब हीअ आहे त एतिरो जल्द न सुञाणे सघां हा जेतिरो हाणे सुञाणा थो हूअ ॿुधो अथऊं त पुलिस वारनि खे का ख़ासि ट्रेनिंग ॾींदा आहिनि माण्हू खे ॾिसंदे ई सुञाणे वठनि हा पर आउं अञा नओं आहियां मोस्ट जूनियर जानू ओ जानू जानू हेॾिया चांहि ठाहे वठ ऐं साण बिस्किट हलंदा बिस्किट बांध मम्मी थोड़ी देर थी आहे त बेगम साहब वारा वई आहे मुंहिंजे ख़्याल में हीअं अचण वारी हूंदी चाचो जुमन त हूंदो उहो बि शहर ॾांहुं वियो आहे उहो बि ॼाण आयो त पोइ हींअर आउं हलां थो सुभाणे वरी वक़्तु मिलियो त चकर हलंदुसि ठीकु आहे छो ठीकु आहे आया आहे तो घड़ी घणी तरसो प्लीज वियो न नाशी तव्हीं घर में अकेलियूं आहियो ऐं अकेली बॉय सर्वेंट इज देयर वो बि अमी त घर जा माण्हू आयो कज़िन आयो मुंहिंजा तारिया त न आयो प्लीज वियो ऐं मम्मी खे फोन थी करे वठां प्लीज लौंग ॿुध मम्मी खे चओ जल्दी घर न अचे हा कुछ मेहमान आयल आहिनि हा ठीकु आहे और मम्मी खे इन्फॉर्म करे छॾियो आहे अचण वारी आहे छा पे सोचो सोचूं पे त अव्हां मूंखे कीअं सुञातो जॾहिं त पाण जो पहिरियों दफ़ो हिक ॿिए खे ॾिठो आहे अव्हां जे बारे में त चाचे जुमन ऐं चाची रहीमा ॿुधायो हो सो हिन घर में अवी थी सघिया हुते इहा त सोचण जी ॻाल्हि आहे पर मुंहिंजी सम्झ में असुल नथी अचे इट्स रियली अ मिस्ट्री जूनियर मोस्ट जूनियर है ना I really wonder how you could recognize me. पुलिस ईमानदारी सां जांच कंदी त पतो पइजी वेंदो मुजरिम अहिड़ो को क्लू न छॾियो आहे जंहिं मां पुलिस खे पतो पवे एक्चुअली मुजरिम पुलिस खे ॾिसी वरितो हो ऐं हू लिकी वियो हो तंहिं करे त अॼु ऑफिसर साहब खे सुञाणे वरितो आहे छा मतिलबु दरअसल ॻाल्हि इहा आहे त
मां ऐं शमी घर पिया आहियूं गाॾी ते ऐं दग में का हल्की गाॾी वारे खे टकर लॻी वई। ॻाल्हि मूं तुंहिंजी सम्झी रही मां। हाणे महिरबानी करे बतियूं विसाए त सुम्हूं, वधीक पोइ ॻाल्हाईंदासीं। ए ॻाल्हि सम्झे त पोइ जवाब सिर तो छो नथो ॾी? ॿियो त को मिट माइट अथसि कोन, अकेलो सिर आहे। मर्ज़ी पवेसि त भली अची असां सां ई रहे। घर नाची थी अची रहे हा? सोचे वठ, पुलिस जो माण्हू अथई। पुलिस जो माण्हू आहे त पाण चङो लुंब लुंब कन्ने पियो हणंदो। हरी चरी लुंब लोफर त हींअर ई पिया कन हणनि। का क़ाइदे जी ॻाल्हि करे रही मां, पर उहो बि सुभाणे। हींअर निंड पई अचे, महिरबानी करे बतियूं विसाए छॾिजांइ। ए हेॾा हेॾा मूंखे ओको जवाब ॾेई पोइ सुम्हजांइ। हेॾा ओहो, जवाब मूं तोखे ॾिनो त तुंहिंजी तजवीज़ सोरहाना सही आहे। बाक़ी जेकॾहिं आशी ऐं अमजद जे निस्बत का ॻाल्हि नंढे हूंदे सतसि मरियात अबे अम्मा सां थी हुई त हिन वक़्तु आऊं उन ॻाल्हि खे एतिरो पसंदि कोन थो ॼाण रही मां। छो त हू ॻोठो ही शहर आहे। अरे भई ज़मानो बि त काफ़ी बदिलजी चुको आहे। ए मो ज़मानो त पियो ई बदिलजे, पोइ तॾहिं माण्हू को कमी न करे छा? कुझु सम्झण जी कोशिशि कर रही मां। चयो मां त मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी वणे थी। आशी ऐं अमजद जी जोड़ी ॾाढी सुठी थींदी, पर ज़माने जो रंग आहे। भली त ॿई ॼणा कुझु वक़्तु हिक ॿिए जी तबियत खे परखीनि, ऐं ॿियो त आशीअ जी पढ़ाई बि त मुकमिल थिए त पोइ। न न, सो एतिरी देरि कान थी तरसां। मूं सम्झो त तूं को हफ़्ते ॿिनि हफ़्तनि जी ॻाल्हि थो करीं। तूं छोकिरे सां ॻाल्हि चिटी करे छॾ, पोइ काज खणी देरि सां कंदासीं। ईअं चङो त पोइ ठीकु आहे, ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। पर हाणे महिरबानी करे सुम्हण ॾे। अहिड़ो सदा मलूक छोकिरो हथनि मां हलियो वञे। सुहिणो फज़ीलत वारो, वरी असांजो पंहिंजो रत आहे। नंढे हूंदे खां ई हिक ॿिए जा करे छॾिया हुआसीं, त हाणे हथ कढूं। मुंहिंजी आशी बि मोमल आहे, मोमल पढ़ियल गढ़ियल आहे। सुभाणे डॉक्टर थींदी त ॿई सुखिया हूंदा। ओहो, अॼु त हींअर वरी कहिड़ो ॾुखिया आहे न। भला सॼी राति जागणो अथई छा? महिरबानी करे सुम्ही पओ। ए सुम्हा थी, सुम्हा थी। नगी हेडे ओहो किरो परेशान किया हाथे ने आ तारे कैंटीन पे वेसा हाथे गोला छो तो के खबर कोनी ता जैसा जो पीरियड हो मेडिसिन जो सर अंसारी जो ओ आई एम सॉरी आई रियली फॉरगॉट इट आई तो हुई किथे सुबह जो तो को पीरियड कोनो हाने आए पैथोलॉजी प्रोफेसर हाशमी जो पीरियड में घणी लेट आया या असाने भी पीरियड आए ऑप्थेल्मोलॉजी हलो तो कैंटीन तेली पास टाइम कयूं ना बना कैंटीन में डाढो नॉइज हुंदा है उई मथे में सूर पे जी अंसारी साहब जो लेक्चर बुधी हलो तो के ओपन जाए ते लंग्स में फ्रेश एयर भरियूं ओके वेरी गुड फॉलो मी एंड टर्न टू राइट बाय द राइट स्लो मार्च ओ ताजे शुक्र है आई ला थक जी पई केंजो टर्न है नुगु जो ये की है तुंजो वारो है हाल हाल प्योनी के खाराए वा छोला हां शमी
जी ऐं कल्ह सुरैया त पोइ अॼु तुंहिंजो टर्न आहे। छोला त खणण ई पवंदा। काउबॉय हेलो। काउबॉय नगो के क्रेडिट ते छोला ॾींदो आहे। असां मां का बि बिल न भरींदी त हुनखे 6 महीना परहेज प्रिस्क्राइब थी वेंदी। एंड कुनेन मिक्सचर 1 ounce TTD। Keep quiet. छो आवाज बुझे तो। There's something mysterious near you. तुझे भरसा। ओयो। हाँ? हेलो जी शमी स्पीकिंग। ओह हेलो ब्रदर। यस कॉलेज में हाँ आशिया है ऐं कुछ फ्रेंड्स आहिनि। ओह थैंक यू ब्रदर इट वर्क्स एंड इट्स रियली स्वीट गिफ्ट फ्रॉम ए स्वीट ब्रदर। ओके बाय बाय सी यू अगेन। वाह वाह ई छा आहे शमी? अदा ख़ालिस गिफ्ट ॾिनी आहे। हाँ ॾिसूं त केतिरनि हज़ारनि जी गिफ्ट। अरे ख़राब थी विया आशिया। वालेकुम सलाम। खालिद साहब सां ॻाल्हाइणो आहे। राजा मुनीर अहमद। थैंक यू। खालिद साहब अस्सलाम वालेकुम। खैरियत आहे? जी खैरियत न आहे? छो भला छा थियो? जी कल आई वॉज आउट ऑफ द सिटी yesterday। यस राजा मुनीर अहमद आउं पाण ॻाल्हाए रहियो आहियां। या त तव्हां राजा साहब न ॻाल्हाए रहिया आहियो, को ॿियो ॻाल्हाए रहियो आहे, या त असां ॿिन्ही मां कंहिंजी कल थिड़ी आहे। जी न मुड़िए न मूंखे ॾेरा। हलो भाई जल्दी हलो क्लास शुरू थियण वारो आहे। हलो अल्लाह अच्छा इहा ॻाल्हि आहे। ईअं इहो ॾाढो चङो कई आहे भाउ। भली जेको बि हुजे सो सॼी हयाती यादि त कंदो कानून मुताबिक़। बस चाचा साईं मूंखे अहिड़ी खार आई जो जेकॾहिं हू मुंहिंजे साम्हूं हुजे हा त असुल घुटो ॾेई मारे छॾियासीं। इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे त फ़ोन कीअं ग़लति माण्हू शरारत करे पिए कई ऐं मक़सदु असांजे कारोबारी साख खे नुक़सान पहुचाइण थी सघे थो। Then it's very serious case। अब अमजद तूं पुलिस जो माण्हू आहीं, भला तुंहिंजी सम्झ छा थी चवे कानून मुताबिक़? चाचा साईं ही के चरे या वाइड़े माण्हूअ जो कमु नथो ॾिसिजे। को न को ख़ासि मक़सदु ज़रूरु आहे हिन मामले में। ख़ालिद साहब हिन टेलीफोननि जो आम तरह वक़्तु कहिड़ो हूंदो आहे? अमजद साहब ॾींहुं कॾहिं कॾहिं मंझंदि जो कॾहिं शाम जो नथो लॻाए सघिजे। अमजद साहब केम थो ॾे। मैडम ना थधो ई कोन चङो जॾहिं थधो थी वञे न त पोइ 4 पहिरियों असांजे रूम में ॾेई छॾिजो। यानी कि वेरी हाल कोल्ड। जी मैडम हाणे उथिजे। चाहे न पियो न फ्रूट जो मज़ो ख़राब थी वेंदो। एनी टाइम अॻियां ऑफिस में काफ़ी कमु छॾे आयो आहियां। मैडम अव्हां जी वॾी महिरबानी। वरी कंहिं महिल मौक़ो मिलियो त आउं हाज़िर भरींदुसि। मोस्ट वेलकम एनी टाइम। पंहिंजो घर सम्झींदा करियो। कॾहिं बि को प्रॉब्लम थिए त हलाईंदा करियो। थैंक यू वेरी मच। जी बेगम साहब। बाबा चांहि तयारु कर। ठीक है चाचू जुमन अचण वारो आहे। ठीक है बेगम साहब चाय ठाहे थो अचां। ऐं ॿुध जी जी चाचू जुमन अचे त पोइ कंहिंखे बि न अचण ॾिजांइ। ठीक है बेगम साहब कंहिंखे बि कोन छॾींदुसि। चङो तूं हल हाणे।
अवी मरहूम सेठ जा साथी थी रहिया आहियूं। तंहिं करे हुन खां पोइ असांजे सॼे घर जा वॾा बि अवी आहियूं। इहे अव्हां जूं महिरबानियूं आहिनि जीजा, जो एॾी इज़त सां नवाज़ियो अथव। चाचा, मूं तव्हांखे हिकिड़े अहम मामले लाइ तकलीफ़ ॾिनी आहे। हुकुम करियो जीजा, को ख़ासि मामिलो आहे छा? तमामु ख़ासि। त पोइ अबे ख़ालिद खे बि घुराए वठिजे हा त। न चाचा, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। भला अमजद जे बारे में अव्हांजो छा ख़्यालु आहे? हूअं बि ॾिसण में त हू चङी चाल चलत वारो थो लॻे। जीजा, अमजद हिकु निहायत अशराफ छोकिरो आहे। मुंहिंजो त ख़ैर अज़ीज़ आहे, मुंहिंजे सॻे मरिहात मारोट जो पुटु आहे। हूअं बि निहायत फज़ीलत वारो छोकिरो आहे। शमीअ जो बि आख़िरी साल आहे। कुझु ॾींहंनि में इम्तिहान थियणा आहिनि। पोइ जल्दी इहो कमु थी वञे त चङो।